सॼे सिंध खे लाॻीतुनि बरसातुनि तबाह करे छॾियो आहे। किरोड़े माण्हू शदीद मुतासिर थिया आहिनि। तमामु थोरनि माण्हुनि ताईं सरकार ऐं ॿियनि इदारनि जी इमदाद पहुती आहे। उन इंतिहाई ॾुखी सूरतहाल में हर इदारे ऐं हर सरंदीअ वारे माण्हू खे मुतासिरनि जी मदद लाइ अॻियां अचिणो पवंदो। उन मौक़े ते एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप तरफ़ां बि हिकु विख वधाई वई आहे। एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप जे CEO साजिद सोलंकी ऐं समूरे सथ तरफ़ां गॾियल फ़ैसिलो कयो वियो आहे त मौजूदा इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में इदारे खे भरपूर किरदारु अदा करणु घुरिजे। जिथे एसएस न्यूज़ ग़रीबनि, मिसकीननि ऐं बेपहुच माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाए रहियो आहे, उते अमली तौर बि माण्हुनि जी मदद करण लाइ क़दम खणणु घुरिजे। एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप तरफ़ां अॼु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि वटि खाधो, टेंट ऐं राशन पहुचाइण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। उन मौक़े ते एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप जे CEO साजिद सोलंकी, संदसि भाउ उस्ताद मोहम्मद रमज़ान सोलंकी, उस्ताद मोहम्मद सालेह सोलंकी, मोहम्मद आलम सोलंकी ऐं डॉक्टर मोहम्मद आकिल सोलंकीअ जो चवणु हुयो त सिंध ते आयल मौजूदा ॾुखियनि हालतुनि में हर सरंदीअ वारे माण्हूअ खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। एसएस न्यूज़ मीडिया ग्रुप पंहिंजे वसा हर किरदारु अदा करे रही आहे। उन सिलसिले में सरंदीअ वारा जेकॾहिं ॿोॾि ऐं बरसाति मुतासिरनि जी मदद करणु चाहिनि था त उहे एसएस न्यूज़ जी टीम सां राबितो करे सघनि था। संदन ॾिनल इमदाद हक़ीक़ी मुतासिरनि ताईं पहुचाइण लाइ एसएस न्यूज़ किरदारु अदा कंदी। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।